वीहनि 25 सालनि खां पोलियो जो कमु कंदा आहियूं। मां वेझियल वर्कर आहे, हुन बारे में मुंहिंजी बि ड्यूटी लॻल आहे। सोशल वर्कर जे हिसाब सां मां कमु कंदो आहियां। पीर जंगल छा आहे, बाग आहे, उते हिकिड़ो घरु वेठल आहे। हुन घर में कलोड़ा वेठल आहिनि इलाही टाइम खां वठी। हिन चकर असां जीअं हिन राउंड ते वियासीं, असांखे ख़बर न हुई त ॿियो केरु वेठल आहिनि। असां दर खड़कायोसीं, ॿाहिरि निकिरी आया। ॿियो भाऊ बि निकिरी आयो हिकिड़ो, हुन ॿाहिरि अची आयो। हुन खां पोइ ॿियो हिकिड़ो भाई अंदरूं निकितो, जंहिं माना ॾाढी बदतमीज़ी कई, चई ज़हर था पहिरियों छा था कयो। हुनखे चयोसीं भाउ ज़हर न आहे, गोली जा कतरा आहिनि, तव्हां नथा पियणु चाहियो त को मसइलो न आहे। असां हुन खां पोइ नंढड़ी पिक पिया कढूं। पिक कढण सां ई असां जीअं पिक पिया कढूं त उहा मोबाइल फसे वियो मूंखां ऐं कपूं लारी। हुन खां पोइ गाॾीअ खे लतूं छोकिरनि खे चई गाॾी कायोसि तव्हां, को मसइलो न आहे, मां पाण मुंहुं थो ॾियां। वरी छोरे खे सॾु करे चई हिन पुलिस खणी आ, बस हणंदोमांसि। हुन खां पोइ मुंहिंजी अमड़ हुई, मूंखे अॼु हथ विधईं तूं छॾेसि भाउ। मां हुन खां पोइ हिते थियुमि, हुते वापजा वारा वञनि पिया, अयाज बंबरो ऐं ख़ुदा कुरेशी। हुननि मूंखां गाॾी वठी ॾिनी, मोबाइल हुनजे साईं घणी हुन बदतमीज़ी कई। असां मोबाइल बि खसे आ, चईंसि पाणी बि उछलायां। हुननि खे पंहिंजे ॿाहिरनि इलाज कया त बि मोबाइल न ॾिनी। छोकिरे वठी गुंडागर्दी कई आहिनि जेकमाबाद जा। असांखे इहा ख़बर न हुई त हिन चकर पोइ घर में ॿियो वेठल आहे जेकमाबाद जा। पिया ॿुधाइनि त लाड़काणे सूबे सां तालुका असांजो जेकमाबाद जा आहिनि, बरोई सही ॿुधाइनि बि न पिया।